अखि ॾिठी ॻाल्हि ते बि वीचार कजे। दोस्तो हिकिड़े नौकर खे बादशाह जो बिस्तरो विछाईंदे दिल में ख़्याल आयो त छो न नरम बिस्तरे जो मज़ो वठी ॾिसजे। सॼे ॾींहं जो थकल हुयो, जीअं ई चादर ताणे नरम बिस्तरे ते लेटियो तीअं ई अखि लॻी वयसि। सुम्हण वक़्तु राणी साहिबा आई, खेसि बादशाह सम्झी पासड़ो ॾेई सुम्ही पई। घड़ीअ खां पोइ बादशाह सलामत पाण वज़ीर समेत खिलवतगाह में आयो। राणीअ खे ॿेल सुतल ॾिसी बाहि थी वियो। तलवार कढी ॿिन्ही ते वार करण वारो हुयो जो वज़ीर बांह खां झले वरितुसि। चयईं, जीअंदा क़िबला, उॿहरो कदम न खणणु घुर्जे। बादशाह वज़ीर खे चयो त अखियुनि सां ॾिसण खां पोइ कहिड़ो वीचारजे। तंहिं हूंदे बि वज़ीर खेसि पासे ते धिके वियो। संदसि वाक़े ते नौकर जी अखि खुली पई। पाण खे राणीअ सां सुतल ॾिसी डिॼी वियो, बुल ॾेई उथियो ऐं पलंग तां हेठि वञी फहको कयईं। एतिरे में राणीअ जी अखि बि खुली पई। यकदम संदसि पेरनि ते किरी पियो ऐं खेसि समूरी माजरा करे ॿुधायईं। राणीअ दॿ पटींदे चयोसि त पाण त मोहे मूंखे बि माराई हा। ॿिन्ही जी माजरा ॿुधी बादशाह हैरत में पइजी वियो। बादशाह वज़ीर खे चयो त तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, तकिड़ो कदम न खणिजे, अखियुनि ॾिठी ॻाल्हि ते बि वीचार कजे। मतिलब त कननि ॿुधीअ ते वीचार कजे पर अखियुनि ॾिठीअ ते बि वीचार कजे। को बि कदम तकिड़ो ऐं उॿहरो न खणिजे। दोस्तो, उमेद कजे थी त हीअ वीडियो बि तव्हांखे वणी हूंदी ऐं दोस्तनि सां वंड कंदो। दोस्तनि खे कमेंट्स में मेंशन बि ज़रूरु कजो ऐं पेज खे फॉलो बि कजो।